खैरपुर मां वाक़े ख़बर ॾियूं ए सेक्शन थाणे जे अधु सलीमाबाद मां 9 क्लास जी शागिर्दियाणी इरफाना मेतलो मुबैना तौर अगवा थी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। असां शेयर कयूं पिया नारी इरफाना जे भाउ आमिर मेतलो जी फरियाद ते टिनि जवाबदारनि रहीम मेतलो, अकबर मेतलो ऐं असगर मेतलो मथां एनसी दाख़िल कई वई आहे। जॾहिं त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे भेण खे बाज़ियाब करायो वञे। नारी इरफाना जे भाउ जो इहो चवणु आहे। अवां खे आगाह कयूं पिया खैरपुर में ए सेक्शन थाणे जी हद सलीमाबाद मां 9 क्लास जी शागिर्दियाणी इरफाना मेतलो मुबैना तौर अगवा थी वई आहे। राब्तो कयो आहे खैरपुर में शकील जामरी सां। शकील आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, खैरपुर जो ए सेक्शन थाणे जो इलाइक़ो आहे जिते जेको आहे 14 साला शागिर्दियाणी आहे इरफाना जी सईद मेतलो, उहा मुबैना तौर ते अगवा थी वई आहे। उन हवाले सां नारी जे भाउ जंहिंजो नालो आमिर मेतलो आहे, उन ए सेक्शन थाणे खैरपुर ते टिनि जवाबदारनि रहीम मेतलो, अकबर मेतलो ऐं असगर मेतलो मथां जेको आहे एनसी दाख़िल कराए छॾी आहे। उन हवाले सां नारी जे भाउ आमिर मेतले जो चवणु आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार खणी करे भेण खे फौरी तौर ते बाज़ियाब करायो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी शकील तफ़सील खां आगाह करण जे लाइ।